नाज़रीन, नवाब शाह जेल अंदर पुलिस तशद्दुद में फौत थी पोरत मुख्तियार ज़रदारी जे वारसन क़ौमी शहरा ते लाश रखी धरणो हयो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे गुलाम हैदर उनड़। अर्ज़ करणु चाहियां थो, ॿुधाइणु चाहियां थो त हिकिड़ी सोची सम्झी साज़िश तहत ज़रदारी बिरादरी खे दीवार सां लॻायो पियो वञे। कुझु वक़्तु पहिरीं इहो साॻियो मुबीन परियाल अली अकबर जे घर ते मुंहिंजे बचनि में घिड़ियो बिना लेडीज़ पुलिस जे, ऐं अॼु एतिरे हद ताईं थी आहे जो हिकु मासूम जेको सिर्फ़ु पंहिंजे बचनि खे जी रोज़ी ला 9 ॿार आहिनि, मरहूम जा 9 ॿार आहिनि, उन्हनि जी रोज़ी ला जॾहिं दुकान ते वेंदो पर चंद पैसनि ख़ातिर उनखे हुसैन अली खरल ऐं दाऊद रिंद चंद पैसनि ख़ातिर उन्हनि ते एतिरो तशद्दुद कयो आहे जो अॼु हू हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो आहे। हाणे असांजो मुतालबो इहो आहे, जीअं त तव्हां ॾिसो रहिया असांजी ज़रदारी बिरादरी जेका आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी वोटर आहे, पर अॼु ताईं एतिरे ज़ुल्म हुजण जे बावजूदि न असांजो को MP लड़ी आयो आहे, न ई असांजो MP आयो आहे, न ई उन्हनि ज़हमत कई आहे। हा, हू ईंदा 5 सालनि खां पोइ, पर हाणे असां में हिकिड़ी सुजाॻी अची वई आहे। अॼु असां हिते वेठा आहियूं, ओसी ते वेंदासीं जेसिताईं असां इंसाफ़ नथो थिए। हिकु खून जी फायर में माण्हू खे खणी थो अचे, उन में छॾे करे जेको आहे सो 5 किलो चर्स 25 ग्राम, उन में चौंकियुनि ते पहिरियां त 12 ॾींहं उते लटकाईंदो रहियो आहे, तशद्दुद कंदो। हिकु बीमार माण्हू खे का उनजी मुलाक़ात बि न आहे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, उनखे मारे पोइ जेको आहे सो जेल रवानो कयो वियो आहे। उन खां पोइ अॼु हुन तड़पी दम ॾिनो आहे। त ही इंसानियत आहे। ही कंहिं माण्हू ही करबला जो वाक़ियो आहे जेको आहे सो SP शहीद बेनज़ीराबाद, उनखे उहो ई माण्हू तैनात आहे, उहो ई माण्हू बदमस्त SHO हुसैन खरल आहे, दाऊद रिंद आहे, जेको माण्हुनि खे सरेआम क़त्ल करे था छॾनि, को बि तदारुक न आहे। जुर्म हूंदो आहे, जुर्म खां नफ़रत हूंदी आहे, पर इंसान खां नफ़रत न हूंदी आहे। इहा अक्सर पुलिस असांजी चैकिंग कराईंदी आहे त बाबा जुर्म खां नफ़रत आहे, इंसान खां नफ़रत न आहे। हिते इंसान खां नफ़रत कई थी वञे। हाणे इहो कमु उहो कयो आहे जेको कंहिं जानवर सां बि केरु न करे, या जानवर सां बि न आहिनि कंदा। असांजे डिस्ट्रिक्ट जी पुलिस एतिरी हद ताईं किरी वई आहे, एतिरी हद ताईं किरी पई आहे जो असांखे अंदाज़ो ई न हुयो। SSP साहिबु अखपट इहो वॾेरनि जी दलाली पुलिस खां हाणे कराइणु छॾे ॾियो। पुलिस खां वॾेरनि जी दलाली कराइणु छॾे ॾियो, बासरनि जी दलाली कराइणु छॾे ॾियो। ठीकु आहे, अगरि मुजरिम हुयो त तव्हां हुनखे कानून जे तौर ते तव्हां गिरफ़्तार कयो, गिरफ़्तार करण खां FIR कयो आहे। अगरि हुननि जो चवणु आहे त मुजरिम आहे त तव्हां हुनखे ठीकु आहे, कानून जे तहत तव्हां हुनखे गिरफ़्तार कयो आहे, तव्हां FIR कयो आहे, तव्हां हुनखे अदालत में पेश कयो आहे न, त उन्हनि खे खणी करे उज़वा भञण। मां हू त ॿारनि बचण वारो आहे यार, असां बि ॿार बचण वारा आहियूं, पुलिस वारा बि ॿार बचण वारा आहिनि। SSP साहिबु तूं बि ॿार बचण वारो आहीं, तूं हुन शइ खे त मद्देनज़र में रखी आहे न। हाणे अहिड़ो ज़ुल्म करणु यार, हीअ इंसानियत खां किरे लका आहे। असां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ काज़ी अहमद हिन जी भरपूर अंदाज़ में मज़म्मत करे थी। मुख़्तलिफ़ व्यूज़ ॿुधा, उनजो इहो ई आख़िरी ऑप्शन इहो ई हो त हुन खां असां इहो ई सुवाल कया त अगरि चूंडियल नुमाइंदो गवर्नमेंट सिंध जे तरफ़ां अगरि मोकिलियो थो वञे, छा तव्हां उन्हनि जी ॻाल्हि ॿुधंदा? पर हुननि इहो बि इनकार कयो, जेसीं ताईं सेशन जज न ईंदो, असां सां मुज़ाक़ात न कंदो, तेसीं असां ताईं कोन ईंदा। कंहिं ॻाल्हि ते असां रोड न खोलींदासीं। कैमरामैन राशिद उनड़ सां गॾु गुलाम हैदर उनड़, मेहरान TV, काज़ी अहमद।